नए माली साल 2024-25 लाइ पेश कयल वफ़ाक़ी बजट में घणे भाङे शयूं महांगियूं कयूं वयूं आहिनि। पेट्रोल ऐं डीज़ल लेवी ड्यूटी वधण सबबि महांगो थियण जा इम्कान आहिनि, जॾहिं त बिजली, गैस ऐं ॿियनि शोबनि में सब्सिडी लाइ 1,363 अरब रुपया रखिया विया आहिनि। हुकूमत पारां इलेक्ट्रिक मोटरसाइकिलूं सस्तियूं करण जो ऐलान कयो वियो आहे। ई बाइक्स लाइ 4 अरब रुपया ऐं तवाने जी बचत कंदड़ पखनि लाइ 2 अरब रुपया रखिया विया आहिनि। नए माली साल जी बजट में सीमेंट महांगो करण जी बि तजवीज़ ॾिनी वई आहे। सीमेंट जी फी बोरी 50 रुपयनि खां वधीक महांगी थी सघे थी। कपड़े ऐं चमड़े जूं शयूं इज़ाफ़ी टैक्स लॻाइण सबबि महांगियूं थियण जा इम्कान आहिनि। बजट में नई प्रॉपर्टी ते बि टैक्स लॻायो वियो आहे। उन लिहाज़ खां नवां प्लाट, घर ऐं ॿियूं कमर्शियल ऐं रिहाइशी प्रॉपर्टीज़ महांगियूं थी वेंदियूं। वफ़ाक़ी बजट में गाॾियुनि जी रजिस्ट्रेशन ते इज़ाफ़ी टैक्स लागू कयो वियो आहे। ख़ासि करे लग्ज़री ऐं मक़ामी सतह ते तयारु थींदड़ हाइब्रिड गाॾियूं महांगियूं कयूं वेंदियूं। हुकूमत पारां मोबाइल फ़ोन ऐं सिगरेट बि महांगा कया विया आहिनि, जॾहिं त सोलर पैनल्स, इन्वर्टर ऐं बैटरियूं सस्तियूं कयूं आहिनि। नए माली साल जी बजट में शीशे, स्टील ऐं काग़ज़ मां ठहिंदड़ शयूं ड्यूटी टैक्स वधाइण सबबि महांगियूं थी वेंदियूं।